अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सुभान अल्लाह वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन सुभान अल्लाह अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद सुभान अल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह इन्नल्लाह मअल मुत्तक़ीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान सुभान अल्लाह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम पीर मुर्जा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीरो आया अचवाहर छम वसील दाता मुझी दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह बगदाद शहर दी की निशानी उच्चिया लमिया चीड़ा हो चल मेरे पुरजे पुरजे जीवे दर्जी दिया नीरा हो हुन नीरा दी गले पाके कफनी मैं तो रन सा संग फकीरा हूँ
बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हूँ। सुभान अल्लाह। हमदई सलात खाबाद काबिल तकरीब मुजाहिद दीन व मिल्लत सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं साहिबजादा पीर नेमतुल्लाह इलाही नक्शबंदी मुजद्दिदी अल मारूफ रहबर साईं दामत बरकात अजो के हिन बाबरकत प्रोग्राम जा मान वारा मेहमान जी वकार सादादे किराम व उलमाए किराम व हुफाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो अल्हम्दुलिल्लाह साईं जिन बेहतरीन खिताब फरमायो असांजे पंध ओजागन जो कदर कंदे सुभान अल्लाह पाण पंहिंजो वाधारे वारो टाइम भी असांजे हवाले कयो। सुभान अल्लाह। साईं जो शुक्रियो अदा थो कयां। अल्लाह सी सदन उम्र में अमल में बरकत रहमत फरमाए। अल्लाह आमीन। दोस्तों अजो कोई प्रोग्राम जीअं साईं जिन ॿुधायो अदाकारे ख़ास खली जिन जे तरफ़ां मरहूम अदा हुमेर ऐं अदा अनवर अली अदा हमीर ऐं अदा अनवर अली मरहूमीन रहमतुल्लाह ताला अलैहिमा जिन खे सवाब पहुचाइण ख़ातिर अजो कोई ख़र्च अजो कोई आलीशान प्रोग्राम कयो आहे पर वॾी ॻाल्हि इहा आहे जो निस्बत ॾिनी अथऊं यारहीं शरीफ़। सुभान अल्लाह। बादशाह पीर जी यारहीं शरीफ़ सां इहा ई निस्बत बख़्शिश जे लाइ काफ़ी। सुभान अल्लाह। मूं बाबा जी ख़िदमत में मुख़्तसर हिकु आयत करीमा जो हिस्सो तिलावत कयो आहे उन जो तर्जुमो तशरीह उन खां पोइ जेको रब चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि अवां सां गॾु असांजी बि रब हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर। अल्लाह आमीन। मदीने जे साईं फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह इन्नल्लाह मअल मुत्तकीन। सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए तो बेशक मां वलियन सां गॾु आहियां। सुभान अल्लाह। अदा नूरमो पाण सां गॾु आहे बिल्कुल बेशक। पोइ इन ई मज़ा वलियन जो शान कहिड़ो था। सुभान अल्लाह। असां सां बि गॾु आहे चवे थो रब करीम त वलियन सां बि गॾु आहे पर उलमाए किराम फरमाइनि था असां सां गॾु आहे पर औलियाए कामिलीन जे दिलनि मंझि रहंदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जे दिलनि में रब रहे थो। मुझे आका मदीने जे ताजदार
वसल्लम काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे फरमायो, तवाफ मुकम्मल करे आमिना जे लाल काबे जे न्यारे फरमायो काबा तुझी इज्जत अजमत खेमा रसूलुल्लाह जो सलामा इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। सुभान अल्लाह। तो अल्लाह साईं जो पहिरियों घर आई जेके रब बिनी जहानन जे ला रहमत बरकत हिदायत बनायो आ, बेशक तू शान वारो आई। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह, वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह। अदा ॾिसण सां दिल थी ठरे पाण ॾिनाई कबिलो करे पाण ॾिनाई कबिलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह। सुभान अल्लाह। आदम खां जंहिंजी इब्तिदा सोने नबीअ ते इंतहा, सोने नबीअ ते इंतहा। तवाफ सां थी बेड़ी तरे, तवाफ सां थी बेड़ी तरे पाण ॾिनाई बिनो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह। काबतुल्लाह शरीफ तुझी इज्जत अज़मत खेमा रसूलुल्लाह जो सलामा। पर हिकड़ी गाल ॿुध, मुझे उम्मत जो वली मोमिन जो अकीदो सही आ। सुभान अल्लाह। सो मोमिन काबा खुदा वट तुझी इज्जत खां त मथे आ, शान में मथे आ, पर अल्लाह जे अर्श अज़ीम खां बि मथे आहे। सुभान अल्लाह। सुभान छा जी ला त तू काबो आई घर खुदा जो तो समझी, पर तुझे अंदर खुदा रहे नथो। बिल्कुल। अगर ते हर जाए हर हद मौजूद आ, मगर इल्ला बिक़ल्बि अब्दुल मोमिन खुदा रहे तो मोमिन जे दिल में थो। सुभान अल्लाह। वली जे दिल में तो रब रहे। बिदाई साहब फरमाईंदो आ त वली छो वणकार अदा हित न गोली हो तखे लिको कोन लतीफ ते पारो जो दे पार। तू नाहे नीण निहार त तुम बि देरो दोस्त जो। सुभान अल्लाह। पंजाब जे हिकिड़े आशिक़ फरमायो लहनू अकरब कहंदा कहंदा सोहणो साडे वेड़े आया। हबल वरीद जी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया। वफी अनफुसकुम दी शम्अ जला के साडा लूलुआ चमकाया। आदम यार वसे विच घर दे असाई भी शोर मचाया। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर। प्यारा मुसलमान भाईरो, जजी तफसील में न तो वञा, हाणे फैसलो अवां खां तो कराया। रब तो फरमाया मां वलियन जे दिलनि में
जिन जूं दिलियूं पाकन, जिन जूं दिलियूं ज़िक्र सां भरपूर आहिनि, क़ुरान जे तिलावत सां माला माल आहिनि, इबादत सां रोशन आहिनि, उन्हनि जे दिलनि में मां रब रहां थो। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हाणे हिकिड़ो माण्हू सन्हड़ो हुजे, फतेह अल्लाह न करे हिन में जिन अची वञे, ठीकु आहे, जिन अची वञे त असां ॿ टे ॼणा हिनखे काबू करे न सघंदासीं, हथनि मां निकितो ईंदो। से नूर मोहम्मद छा आहे, ये फतेह फ़कीर तव्हांखे नथो छॾिजे। असां चवंदासीं अदा नूर मोहम्मद हिन जी ताक़त कान पई बढ़े, जिन जी ताक़त पई बढ़े। अखियूं हिन जो आहिनि, निहारण जिन जो आहे, हथ हिन जा आहिनि, ताक़त जिन जी आहे, कन हिन जा आहिनि, ॿुधे जिन थो, ज़बान हिन जी आहे, ॻाल्हाए जिन पियो, हलण हिन जो आहे, ताक़त जिन जी आहे। पोइ मुंहिंजा मिठा भाउ, असां सुन्नी मुस्लमान बि असांजा वारीअ ते पेर कोन्हे, सख़्त ज़मीन ते पेर आहिनि, असां बि त हक़ था चऊं, असां बि हक़ ते आहियूं। त वली अगरि ते असां जहिड़ा इंसान आहिनि, पर उन्हनि जे अंदरि रब थो रहे, उहे करामत उहे मौजू रब जी ताक़त ई आहिनि। सुभान अल्लाह। जिन अची वञे त हू इंसान जिन जी ताक़त जो मज़हर थी थो वञे, त जेको अल्लाह जो वली आहे उहो ख़ुदा जी ताक़त जो मज़हर थी। सुभान अल्लाह। वो अॻे बि तव्हांखे ॿुधायो शायदि प्रोग्रामनि में, बाबा सैयद मेहर अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह, सुभान अल्लाह, गोलड़ा रेलवे स्टेशन जो प्लेटफार्म हुयो, उन ते पाण चहलकदमी पिया फरमाइनि, अंग्रेज़नि जी हुकूमत हुई। हिकिड़ो अंग्रेज़ आयो, सिपाही हुयो, साईं जे हथ में तस्बीह हुई, अल्लाह अल्लाह पियो करे, सलात पियो पढ़े। अंग्रेज आयो, साईं खां पुछाई, साईं ही मणियादार शइ कहिड़ी आहे? मणिया वेठो अॻिते पोइते घुमाई त हुनजे कुल्हे में रिवाल्वर पियो हो। साईं निहारे फरमायो इहो छा आहे? चयाई मुंहिंजो हथियार आहे। बाबा मेहर अली शाह फरमायो ही मुंहिंजो हथियार आहे। अंग्रेज वरी मोटी आयो, चवण लॻो बाबा तुंहिंजे हथियार में गोली पाइण जी जाइ कान्हे का, बटन सिस्टम कोन्हे को, सभिनी जो छा कमाल आहे, कहिड़ो तरीक़ो आहे? साईं फरमायो पहिरीं तूं पंहिंजे हथियार जो कमाल ॾेखार, त पोइ मां तोखे पंहिंजे हथियार जो कमाल ॾेखारियां। हुन गोली भरी वण जी चोटी ते पखी चहकियो महकियो पे फायर कयाई, पखी मरी हेठ जी ज़मीन ते लॻो। अंग्रेज चवण लॻो बाबा मुंहिंजे हथियार जो ही कमाल आहे, हाणी चीरो हो ज़िंदा हो चहको महकियो पे मुंहिंजो हथियार लॻो थधो थी ज़मीन ते अची पियो आहे। साईं बाबा मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह सलात वारी तस्बीह खणी पखीअ ते हणी फरमायूं कुम बिइज़्निल्लाह, अल्लाह जे हुक्म सां उथो। पखी चीरो थी उॾामी चहकी महकी वण जी चोटीअ ते वेठो। फरमायूं अंग्रेज जेके तुंहिंजो हथियार मारींदो आहे, सैयद जो हथियार जहिड़ो करे वण ते विहारींदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। ही उन्हनि अल्लाह वारनि जी ताक़त आहे जिन जे दिलनि में रब रहे थो। त मुंहिंजा प्यारा जॾहिं अल्लाह कंहिंजे दिल में ईंदो आहे,
अखियूं जो निहारण रब जो हूंदो आहे ताक़त रब जी हूंदी आहे कन हुन जा हूंदा आहिनि ॿुधण वारी ताक़त अल्लाह पाक जी हूंदी आहे हथ हिन जा हूंदा आहिनि मुंहिंजा प्यारा ताक़त रब जी हूंदी आहे हलण हिन जो हूंदो आहे ताक़त अल्लाह जी हूंदी आहे इशारा इहे कंदा आहिनि करामतूं रब ज़ाहिर फरमाईंदो आहे सुभान अल्लाह पिदाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो मूना तूर सीना सदा सलासिल सजदे में सैयद चे गोला गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहरी पर परल फखर मूसा सैका जोगी जुंग जलल मा दागल बसर वमा तगा अहरी रविश रवल बीयमशी बीयंत को अहरी चाल चलल पोए सैयद चे संजल अदा कल पुछी थो कहड़ी सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो इन्नल्लाह माल मुत्तकीन अल्लाह फरमाए तो मां परहेज़गारनि जे दिलनि में रहंदो आहियां अल्लाह वारनि जे दिलनि में रहंदो आहियां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो पर चई जवान जी अॼी यारहीं आहे सुभान अल्लाह निस्बत यारहीं सा प्रोग्राम खबर अथव या निस्बत केॾे शान वारी आहे सुभान अल्लाह सही पीर सही पागारे पीर सही मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह उन बुजुर्ग जो हवालो पियो ॾियां जंहिंजे मथे ते रसूलुल्लाह पग रखी ए पगारा सोटाणा संगन हिकिड़े पासे आहिनि झंडे वारा पीर ॿिया आहिनि पीर पागारा पागारो इन करे सॾिबो आहे जो साईं जी पग आई ऐं झंडे वारे पीरनि खे मदीने वारे साईं झंडो ॾिनो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो साईं जे खानदान मां आहे हज़रत क़िबला साईं पीर हिज़्बुल्लाह शाह अल मारूफ तख्त घणी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह पेरी साईं जो तारुफ कराए सुभान अल्लाह साईं वटि हिकिड़ो मुरीद आयो अर्ज़ कयसि मुरीद छाखे चइबो आहे मुर्शिद छाखे चइबो आहे सुभान अल्लाह साईं फरमाए फ़क़ीर को वक़्तु आयो त ॿुधाईंदुसि सुभान अल्लाह हींअर टाइम कोन्हे वक़्त ते ॿुधाईंदुसि कुझु ॾींहं गुज़री विया हिन जवान जी शादीअ जा ॾींहं बचा सुभान अल्लाह हाणे ॿिए ॾिहाड़े शादी शाम जो आयो साईं वटि कार्ड खणी अर्ज़ कई साईं पंहिंजी शादीअ में ॿ टे वॾेरा ॿ टे ज़मींदार ॿ टे ख़ासा माण्हू घुराया अथमि ॿी अवाम दोस्त आहे पर दुआ जे लाइ मां तव्हां मुर्शिद खे मुंतख़ब फरमायो आहे सुभान अल्लाह साईं फरमायो फ़क़ीर शादी कॾहिं आहे अर्ज़ कई सुभाणी शादी आहे फरमायूं राति पई आहे पहिरीं असांजो कमु करे अचु वञ जैसलमेर हिंदुस्तान में यारहीं शरीफ़ जा फ़क़ीरनि पैसा गॾु करे रखिया आहिनि वञी उहे पैसा वठी खणी अचु मुंहिंजा प्यारा हिन जवान कोन सोचो त किथे जैसलमेर आहे किथे पीर जो ॻोठु आहे मां वञा थो केॾो वक़्तु लॻंदो अञा सीराणी बदीन त कोन हुया पाकिस्तान पंहिंजो सिंध खां वरी जैसलमेर हिंदुस्तान वञणो हुयो केतिरो अरसो न जहाज जो न गाॾीअ जो सफ़र हो पंधु वञणो हो मुरीद देर कान कई चाचर छंडे खुले ते रखी जी दम दस्तगीर सुभान अल्लाह कार्ड बि शादी जा उते छॾी सुभान अल्लाह पाण हलियो वञी उतां खां मुरीदनि खां साईं जा पैसा खई जेके यारहीं शरीफ़ जा गॾु करे रखियो हाणे पैसा खणी अचे पियो फ़क़ीरनि 5 रुपया हिन खे ख़र्ची ॾिनी त रस्ते ते खाए जा पी जा हिन 5 रुपया वरिता मगर जीअं जो उतां निकितो त रस्ते ते मेलो लॻो पियो हो मेलो सुभान अल्लाह उन मेले में आयो जेका शइ नहीं ॾिसां पर लचो त पींगा चींगा घोड़ा उठ जी हे त सिंध में बि ॾिसंदो आहियां नई का शइ ॾिसां कमरो बंदि हो दर वरियो पियो हो ॿाहिरां हिकिड़ो माण्हू कुर्सी विझो वेठो हो
उन खां अची फ़क़ीर पुछो अजा हिन कमरे में छा आहे ते फ़क़ीर तू सूफ़ी माण्हू दाढ़ी वारो कमरे के छॾ के पींगे में वे के चींगे में वे जे न मूंखे इहा शइ ॾेखार नई चीज ॾिठा आहे जे हिन जी टिकट महांगी आहे जे घणी जी 5 रुपया उन टाइम 5 रुपया 5000 जी ॻाल्हि फ़क़ीर 5 रुपया कढी ना त भला घोरिया नई शइ ॾिसां दर जो खोले त अंदर ख़ूबसूरत माई वेठी हाणे फ़क़ीर वीचारो सूफ़ी माण्हू खे ख़बर कान्हे कि भला वेठी वञी ख़बरूं पुछा ते 5 रुपया छाजा वरिता अथऊं छाजा वरितो जीअं जो वेझो आयो क़रीब आयो विच ते अची साईं हिज़्बुल्लाह शाह डंडो खणी बीठो सुभान अल्लाह फरमायो पोइते हट फ़क़ीर पैसा वखण वियो या मायूं टकण वियो आहीं फ़क़ीर पोइते अचो मां साईं त ग़ाइब थी विया हाणे वा माई थी पुछे ओ फ़क़ीर केरु हुयो चवण लॻो मुंहिंजो मुर्शिद हिज़्बुल्लाह शाह तख़्त धणी हुयो सुभान अल्लाह फ़क़ीर साहब मां सब कम छॾियां थी इन जवान सां हली मिला सुभान अल्लाह ज़ियारत करा मां कलमो बि पढ़ंदुसि मुरीदानी बि थींदी सुभान अल्लाह हाणे फ़क़ीर साहब माईअ खे वठी साईं जे दरबार में आयो हिज़्बुल्लाह शाह बादशाह आस्थाने आलिया में वेठो प्यारा मुसलमान भाइरो जे वक्त में अंदर दाखिल थिया साईं निहारियो फ़क़ीर मुर्कियो फरमायूं वेह वेह तो मूंखां कुझु ॾींहं अॻु में सवाल कयो हो मुरीद छाखे चइबो आहे मुर्शिद छाखे चइबो आहे ओ फ़क़ीर हिन दौर में मौजूदा दौर में तो जहिड़ो मुरीद कोन्हे मूं जहिड़ो मुर्शिद कोन्हे नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर प्यारा मुसलमान भाइरो हाणे ये फ़क़ीर साहब साईं जे निहारियो साईं फरमायो जैसा तुझी शादी पे थी न या तो घारे कोन सुभान अल्लाह तो के बचाए सुभान अल्लाह हाणे हिन ते 5 रुपया ख़र्च कया थी कलम पढ़ायूंसि था तो सां निकाह करे घर वठी वञे सुभान अल्लाह घर वठी वञेसि उन बुजुर्ग जे हवाले सां तो ॿुधायां त ख़ैरपुर जे मीरन कई दावत साईं जी दावत में जॾहिं साईं आयो त मीरन जो सी हाणे वञण जी तकड़ न कजां असां हिकिड़ो तोखे खेल ॾेखारींदासीं तमाशो साईं फरमायो कहिड़ो क्यों असां वटि पिंजरो आहे हुन में शींहं वालारियल आहे पोइ असां पंहिंजे महिमाननि खे इहो खेल तमाशो ॾेखारींदा आहियूं उन जे पिंजरे में बकरो छॾींदा आहियूं पोइ बकरे सां अहिड़ो त हाल कंदो आहे शींहं जो तव्हां ॾिसी हैरान थी वेंदो साईं फरमायो भला ॾिसी वेंदासीं साईं जी कुर्सी हिते विधाऊं हितां खां केलरी ही जमा बकरे खे गुज़रणो हो साम्हूं पिंजरो हुयो बकरो बि को नवाब शाह जे नस्ल वारे बकरनि मञा हुयो जंहिं वक़्त में कामोरा वॾा माण्हू कुर्सियूं विझी वेठा मीर बकरो काहे आया साईं हिज़्बुल्लाह शाह वठां बकरो जो गुज़ारियो साईं उन जी पुठीअ ते हथ घुमायो सुभान अल्लाह बकरो वियो जीअं जो साईं नूर मोहम्मद शींहं वारे पिंजरे में वियो ॻाल्हि ई उमटी थी वई सुभान अल्लाह शींहं थियो बकरो बकरो थियो शींहं सुभान अल्लाह बस वारे मलक जी कसे मथां वेही रहियो शींहं जी रण पई पए मीरनि जूं नज़रूं हेठि थी वियूं भेण हिन त असां खे ख्वार करे छॾियो असां हेॾी टाड़ हई महिमाननि जे अॻियां ऐं हीअं बकरो थी वेही रहियो हिकिड़ो मीर साहब हो चवंदा पाण वारे शींहं जो ॾोह कोन्हे को हीअ करामत कमाल हिज़्बुल्लाह शाह जे हथ जी सुभान अल्लाह पुछा कयूं साईं हिज़्बुल्लाह शाह कहिड़ो कम कई छा कई जो असांजे शींहं जो हाल बकरे ही कयो आहे साईं मुर्की फरमायो अदा मूं कुझु कोन कयो मां हर महीने जी 11 रात दस्तगीर जी यारी कंदो आहियां सुभान अल्लाह
हाणे यारहीं बि सिर ते चढ़ी आई आहे बकरे जो इंतज़ाम कोन थियो बकरो ऐं कहीं कुहंदो आहियां यारहीं शरीफ़ में सो अञा कहीं न मुर्शिद ॾिनो आहे न मूं वरितो आहे यारहीं बची वई बकरो भेण मूंखे ॾाढो भलो लॻो हथ रखियो मैं बादशाह वीर जे हिन शींहं खां मोटी अचे त भला मीरनि खां वठी यारहीं में त हलायो सुभान अल्लाह सो मीर साहब जी बकरे ते यारहीं जी निस्बत थी वञे अरे आवाजो हिकिड़ो शींहं आहे लख शींहं अचनि दस्तगीर जे निस्बत वारे बकरे जे वार में बि नालो नथा वठी सुभान अल्लाह माशाअल्लाह हे निस्बत वारो सुभान अल्लाह बादशाह पीर सां निस्बत सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह क़बूल कंदो सलात खे भेरो ॾे त अल्लाह वारनि जी ताक़त ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुसलमान भाइरो शाम जे मुल्क जो हिकिड़ो जवान हुयो उन इरादो कयो त मां ॿाहिरि मुल्क कमाइण वञा पंहिंजे माइटनि खां मोकिलियाई जॾहिं घरवारी खां मोकिलाइण आयो साल चयोसि न खतो किताब था न मोबाइल वायरलेस आहिनि कुझु बि कोन्हे को तूं वञी तो विलायत मुल्क भला मां तुंहिंजो घणो इंतज़ार कयां साल गुज़री वञे 2 साल गुज़री वञनि तूं फोत थी वञे हयाती ते कहिड़ो भरवसो फ़ख्र नाज़ एॾो बुलबुल करण कार लाहे ही वण गुलाबी कैसा वफादार नाहे हितां पर हज़ारे उॾाणा हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाणा हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाणा हलिया विया असल बाग बागी चो बकादार नाहे ही वण गुलाबी कैसा वफादार नाहे हमेशा बागन में बहारूं न हूंदियूं खिले पई चनी ते सितारूं न हूंदियूं चमन बेबका ते कोई एतबार नाहे ही वण गुलाबी कैसा वफादार नाहे सुभान अल्लाह माई के चई कि साल तरस जे साल सुभान अल्लाह मोटी न आयुस त तोखे तलाक आहे तूं वञी ॿियो घर कयो ठीक है ही हलियो अज बदीन सुबह तलार हैदराबाद पर मज़ो न पियो अचे रोजगार में अची दहली निकतो दिल्ली में हिकड़े होटल ते वेठो उते मुझा प्यारा दोस्तों मजदूरी शुरू कयनि पर मज़ो न आयुसि हाणे वेही अंग अखर जोड़ी त ॻोठा निकिरंदे घणो अरसो थी वियो आहे जॾहिं टोटल कई त बाक़ी वञी साल पूरे थियण में 32 सुभान अल्लाह अबो ज़ाल त वई हाणे 2 ॾींहंनि में शाम थोरी पुॼंदुसि हाय मुंहिंजी दर चवंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा त पोइ मां छा कयां सुभान अल्लाह कई काश जकांगनिया पा मुकम जे हो पुॼनी नथा त पोइ मां छा कयां बेवस बार छॾिया असां यार जे वस इख़्तियार छॾिया असां यार जे वस इख़्तियार छॾिया करंदो छो वञी कंहिंजी गणचन में अॼु मुर कनी नथा
तपमा छा क्या मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचन न था तपमा छा केड़ा हाज सफर जा हाल थिया सजणन खे ॾिठे के साल थिया सजणन खे ॾिठे के साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे कई खुटनी नथा तपमा छा क्या मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचन न था तपमा छा क्या रोए पियो रोए हिकिड़ो दुर्वेश आयो अल्लाह वारो सुभान अल्लाह अदा अरबी जवान चांहि जी तलबात प्यारे सुभान अल्लाह बुख लगी आ मानी खाराया सुभान अल्लाह किरायो भाड़ो नाहे त भला मदद कयां सुभान अल्लाह बीमार आहीं त कहीं डॉक्टर ॾे वठी हलां सुभान अल्लाह हिन अरबी जवान शामी जवान चयो अदा किनो हाल सुणावां सुभान अल्लाह दिलदार कोई मेहरम राज नहीं मिलदा सुभान अल्लाह किनो हाल सुणावां दिलदार कोई मेहरम राज नहीं मिलदा हाल सुना कोई महरम राज न मिलना प्यारा मुसलमान भाइरो इनके पंहिंजी कोर सां इश्क हो बाबा बुल्ले शाह फरमाए तो आग ते इश्क दोई बराबर पर इश्क दा सेक वधेरा आग ते सारे कख काने पर इश्क सारे तन मेरा आग ते ताई पानी ठारे पर कसो इश्क दा दारू केड़ा बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया तेरा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर सरकार की आमद आका की आमद मक्की की आमद मदनी की आमद प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह वारे फरमायो ऐ शामी अरबी जवान हुक्म कर ये इलाज न छो त 10 भलो दींदो साईं सुभान अल्लाह बेटा साहब फरमाए तो कदर वारा कदर कन अगा कलम जन जे हथ में अंग मटाए अगिया वरी वाके ध्यान खन पनु सो पारी जई में मिलन मोहम्मद जो सुभान अल्लाह शामी जवान अल्फका ये ताई सजो वाक्यो करे बुधायो हिय घरा निकतस रोजगार जे लिहाज सां घरवारी के चमद साल इंतजार कजा न आयोस तो के तलाक मुंजी घरवारी सा मोहब्बत हाने साल में वनी बदी बच्चा आइन सादो त घरवारी वही है जोड़ टूटी पियो जल्दी में अज ते पेरी दिल तोड़े व्या जोड़ टूटी पियो जल्दी में अज ते पेरी दिल तोड़े तरसाया मूर न तरस्या मुँह तरसाया मूर न तरस्या जी चल नेठ नोड़े जोड़ टूटी पियो जल्दी में अज ते पेरी दिल तोड़े प्यारा मुसलमान भाईरो
हाणे दरवेश तो चवे गाल बुध मुखे रब वा ताकत ॾिनी आ जो ठेलो हिकिड़ो ॾींहुं वञी उॾरी करंदे शाम में सुभान अल्लाह पर विच ते सवात वारे इलाके में पठाणन वारे इलाके में मुंहिंजो मुर्शिद थो रहे बादशाह पीर यारहीं वारे जो बचड़ो जंहिंजो नालो सैयद अब्दुल गफूर शाह जीलानी अल मारूफ पीर बाबा रहमतुल्लाह तआला अलैह मां उन खां पंहिंजी ताकत पार करण थो चाहियां बाक़ी धुको ॾियां थो सवात वञी निकिरंदे पोइ तूं ॼाण पीर बाबा ॼाणे सुभान अल्लाह मोह कराईस सवात ने पुछा हथ रखी जी दम दस्तगी भेज दस्तगी उड़ामी वनी सवात करो सुभान अल्लाह पठानन का पुछाई पीर बाबा कहाँ मिलेगा सुभान अल्लाह सब खान जो वो सामने आस्थाना है पीर बाबा का वहां चले जाओ आयो साईं जे कमरे में पेरन ते किरी पियो अर्ज कयई साईं मुझो कम कर साईं बाबा ॿुधा तो सही ना केड़ो कम आ किसी वायदो कर सुभान अल्लाह वायदो कर साईं फरमाए बगीर तू गाल त कर अलफका ये तै गाल कई साईं पीर बाबा रहमतुल्लाह अलैह फरमायो फकीर बत्ती वनी बचान किथे रहो शाम सुभान अल्लाह थी साईं मूवट किबला पीर रहमतुल्लाह इलाही तकिर कई उनमें चयो हुई त सुलेमान अलैहिस्सलाम जो वजीर कातिब वही हजरत आसिफ बिन बरखिया सेकंडन में अख छुंब में तख्त उड़ारे खणी आयो सुभान अल्लाह ओलिवन खां बुधो आ आलिमन खां बुधो आ तख्त उड़ारे खणी आयो भला तवां खां शाम मुल्क केड़ो परे आ तू त मुहम्मदी वली आई चाही तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की सुभान अल्लाह चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा केड़ो ही सवाल बादशाह पीर खां पाण साईं जन वेठा हिकिड़ो नांगरी फ़कीर और नंगर पे बचायो हिकिड़े माण्हू पुछियुसि बादशाह पीर खां साईं अॻे ॿुधूं था त जेके वली हुआ उहे सेकंडनि में अख छुब में तख़्त आणे ॾींदा हाणे बि कोई अहिड़ो आहे साईं खां पुछो सुभान अल्लाह तो हू नांगरी फ़कीर ॾोही खणी भॼंदो हुयो सुभान अल्लाह चए नूर मोहम्मद इन्ही वटि त मर्द जे कद जूं ॾोहियूं हूंदियूं आहिनि सुभान अल्लाह हिन सम्झो अला बादशाह पीर सां ॻाल्हायूं इन जे करे ॾोही हणंदो फ़कीरनि ते भरोसो बि कोन्हे फ़कीर पे हली त कई माण्हू दस्तगीर जी ताक़त पे बयानु कई त हिकिड़ो माण्हू वेठो हुन चयो एॾो ताक़त वारो पीर आहे त मूंखे त को डंडो बंडो हणे पोयां हिकिड़ो फ़कीर वेठो मस्त हेतिरी डंडो होसि वाहे कढी पोइ हिते न्यारे चए तो छो हयो कि मुंहिंजो पीर बादशाह पीर बुॾल ॿेड़ा तारींदो आहे वॾा कम साईं कंदो आहे नंढा कम फ़कीरनि जे हवाले हे बि ॾिजी वियो अलाए छा कंदो प्यारा मुस्लमान भाइरो नांगरी अर्ज़ कयोसीं छा थो चवे साईं बादशाह पीर फरमायो चवे थो त अॻियां बुज़ुर्ग तख़्त उॾारे आया महबूब जी उम्मत में बि को आहे अहिड़ो किबला नांगरी थो चए मां तुंहिंजी देग पचाइण वारो नौकर सोना जे हुकुम करी हिन जे चवण सां न तू हुकुम कर त सॼो मिस्र खणी इराक ते रखी छॾियां इराक खणी मिस्र ते रखी सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हज़रत पीर बाबा के जिन आलमन खां मौलवियन खां तकीर ॿुधी आहे त हेड़ा वली गुज़रिया शाम परे सुभान अल्लाह
साईं फरमायो शामी जवान वडो होशियार वन बादशाह पीर जे 11 जूते क्यों थू सुभान अल्लाह था लठू खिदमत कर बड़ी बादशाह पीर जी ड्यूटी दे बड़ी फडान असा तो पथा जुम्मे जी रात तो के जुम्मे जी रात घर पहुंचाए छड़ी दासी सुभान अल्लाह किथे सवाता किथे मुझा प्यारा दोस्तों शामा कशे चेल कशा दिल कयां निबरा लाहू दी लतीफ चे तन खेडियन तसा तो गुरु जे कसा पासे कन न पान खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैं लजपाला दिल लगिया मेरे पल्ले भरे रह दे मैं लजपाला न मंगता मेरे पल्ले भरे रह दे मेरी आशा उम्मीदां दे सदा बूटे हरे रह दे सुभान अल्लाह ठरी गयो ऐसा ही थकाओ ऐसा ही मैं लजपाला लड़ लगिया मेरे पल्ले भरे रह दे कोई भी लोड़ नहीं पैदी मैनू दर दर ते जावन दी मैं लजपाला दा मंगता मेरे पल्ले भरे रह दे मेरे पल्ले भरे रह दे दुआ मंगिया करो संगियो किसे दा पीर न रुस जावे दुआ मंगिया करो संगियो किसे दा पीर न रुस जावे जिन्हा दे पीर रुस जावन ओ जीवी देवी मरे रह दे मेरी आस उम्मीदां दे सदा बूटे अरे रह दे हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो सुभान अल्लाह ॿियो ॾींहुं गुज़रियो अरे जुमे जी रात हुई सांझी जूं बांगूं पे मिलियूं सुभान अल्लाह फकीर जी दिल धड़ धड़ पई करे सुभान त अल्लाह साईं आसरे में रखी छॾियो टाइम थी वियो हाणे रात थी वई हिकिड़ी कीअं कमु थींदो थालो हथनि में महिमाननि खे खाराए पियो पर ॼाणी बुझी पीर बाबा जे दर खां पियो गुज़रे सुभान अल्लाह कॾहिं दरिए तां हीअं निहारे शेर पढ़ंदो अचे त अॼु पुणो अखजनि सॼण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदीस कपड़ियनि अॼु लोक ॾिठे ई न लहे सुभान अल्लाह पीर बाबा ॾिसे मुर्के सुभान अल्लाह हासकार उतां दर खां दरियुनि खां डोड़े पियो मन साईं खे ॻाल्हि यादि अची सुभान अल्लाह मन साईं खे ॻाल्हि यादि अची मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो पाणी जो जग खणी अचे त दरवाजे खां निहारे ओ मुर्शिद तूं लेखी न लेखी पर मां त तुंहिंजो आहियां सुभान अल्लाह हाय मुर्शिद तूं लेखी न लेखी पर मां त तुंहिंजो आहियां सुभान अल्लाह सोमणी नमाज खां पोइ दोरी हलियो वियो आस्थाने में अर्ज़ कई क़िबला बाक़ी त टाइम ख़त्म थी वियो सुभान अल्लाह साईं फरमायो फ़क़ीर अञा घणो टाइम आहे सुभान अल्लाह तहज्जुद वारे टाइम ते तुंहिंजो कमु ठाहींदासीं सुभान अल्लाह फिक्र न कर आराम कर अब आजोस बिस्तरो रिली व्याणू रखी सुतो त पर निंड किथां अचे सुभान अल्लाह कुर्ब में जो कैद छो सुभान अल्लाह कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरहदी बीमारी वारन जी दवा दी दारवा कुर्ब में जो
सुभान अल्लाह हेडड़ी दिल दर्द ना क्यों भला की चाक छे हाय हेडड़ी दिल दर्द ना क्यों भला की चाक छे सिर दयो प्या सूर वठ जल सिर दयो प्या सूर वठ जल ए इश्क जो वापारो कुर्ब में जो कैद थो सुला दवा लाचारो सुभान अल्लाह तहज्जुद जी नमाज के टाइम सुभान अल्लाह पीर बाबा आयो दस्तगीर जो बचड़ो आयो फरमायो शामी फकीर किथे आ सुभान अल्लाह अर्ज कैसे सुतो किथे आ सजी रात जागियो है तुंजो राहों के निहारिया सुभान अल्लाह केवला रात छहणी वैया नखत तारा पे ॾिसां सुभान अल्लाह साईं फरमायो हलिया हलिया सुभान अल्लाह पंहिंजा पेर हींअर क्यों सुभान अल्लाह फरमायो ॿई पेर मुंहिंजे पेरनि ते रख सुभान अल्लाह ॿई पेर रखिणा कुलनि ते हथ रख मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं पीर बाबा रहमतुल्लाह अलैह बादशाह पीर जो नारो हणी जो उछल ॾिनीस सुभान अल्लाह उन खां अॻु में साईं पुछ शाम विझे न कि क़िबला ये मिड़ी मथो न कढजां के माहे ज़ाल खे तलाक जी में पोगड़ो भाई घर घर पहुंचा जा सुभान अल्लाह मुझा प्यारा अल्लाह हवारे जो निशानू सही नूर मोहम्मद जी जो उडानू जे कमरे में घरवारी सुती पई उन में अची धुम छो सुभान अल्लाह माई दियो बारियो जे निहारे न सधोरो मुर्स सुभान अल्लाह ए तो सा खैर इन टाइम के छा आयो ही दरियो दरवाजा बंद कि मुखा न पुछ बादशाह पीर जे बच्चे पीर बाबा का वनी सुभान अल्लाह जी सुलेमान वट तख्त बिल्किस आयो हो तख्त खे खबर कान पई त की उडामी आयो आया ये मुखे भी खबर काने का त की पहुंचो आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न अल्लाह वारा बिल्कुल ये न खुदा वारा जिन जे दिल में खुद रब तो रहे सुभान अल्लाह उन्हनि जी ताकत आ त पोइ पीराने पीर सुभान अल्लाह सभिनी जो पीर आ सुभान अल्लाह बिल्कुल सभिनी पीरनि जो पीर आ प्यारा मुसलमान भाइरो नक्शबंदी सिलसिलो अखियुनि ते पर उन्हनि जो वॾो पीर साईं बादशाह पीर आ छो त उन्हनि जो मुर्शिद जेको आ ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह समरकंद बुखारा वारो 157 साल बादशाह पीर खां पोइ आयो बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह पाण बुखारा खां गुज़रिया त भी रहिया फकीर नरजो थी भी रहिया फरमायूं अॼु खां 150 साल बाद हिन बुखारा में नक्शबंद सिलसिले जो सालार ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंदी ईंदो सुभान अल्लाह मां दस्तगीर उनके फैज़ पियो सुभान अल्लाह कादरी सिलसिले जो फैज़ सोहरवर्दी सिलसिले जो पेशवा साईं शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह के खिलाफत बादशाह पीर जी आ चिश्ती सिलसिले जो पेशवा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी उनके फैज़ मुझे बादशाह पीर जो आ पर बादशाह पीर जो फरमाए मां पीराने पीर आया जो जिन्न मुंहिंजा मुरीदन मलाइक मुंहिंजा मुरीदन पर के नांग के दोही दे बादशाह पीर जी त भी थो सुभान अल्लाह शी भी तो रहे ये आसा जो पीरान पीर तालिब मुझ मुर्शिद तू दुनिया जा रहबर तुम दस्तगीर तालिब मुझ मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठदा पीर फकीर तालिब बा मुझे मुर्शिद तू आए बुढ़ड़िया जी जन पानिया बोई पुट भी हिकिड़ो पाण बि पोड़े बुढ़ड़िया जी जन पानिया बोई पुट भी हिकिड़ो पाण बि पोड़ी मिस्किन माई मुश्किल में आई
मिस्किन माई मुश्किल में आई ओ बाहर थी उन आए तू वीर बाहर थी उन आए वीर तालिब बाब जो मुर्शिद तू है दुनिया जा रहबर तब दस्तगीर तालिब इमाम जो मुर्शिद तू है यार ही मारे जन तुझी कैया रिस्क में बरकत दे पैया यार ही मारे जन तुझी कैया रिस्क में बरकत दे पैया पर हा पंजूना हे लग हुआ पर हा पंजूना हे लग हुआ आई देखीदा छोन अमीर तालिब इमाम जो मुर्शिद तू है हिकिड़ी साईं जी करामत हिकु हर जाइ हर हंधि सुभान अल्लाह माण्हू खत लिखी चवराईंदा सुभान अल्लाह बादशाह पीर जी दरबार में सुभान अल्लाह खलकूं ईंदियूं खलकूं सुभान अल्लाह सीराणी खां जमात पे अचे बदीन खां बि अचे सुभान अल्लाह हा मेलो लॻो पियो हो बगदाद में सुभान अल्लाह पासे में पाड़े में हिकिड़ो चोर